अचो त मां अव्हांखे हिकु जन्माष्टमीअ जे राति जी यादगिरी ॿुधायां। असीं प्यारे दादा सां गॾु हिकु जन्माष्टमी जे राति ते वेठा हुआसीं ऐं प्यारे दादा जूं अखियूं पे ॿरियूं पे ॿरियूं पे चिमकियूं ऐं प्यारे दादा चयो, अचो त मां अव्हां सां ज़िक्र कयां हिकु जन्माष्टमी जे राति जो। प्यारो दादा असांखे चए थो, मां तव्हांखे वठी थो हलां परे परे। जॾहिं हैदराबाद सिंध में मां हिकु स्टूडेंट हुअसि, एमएससी जो मां स्टूडेंट हुअसि, कॉलेज में रोज़ वेंदो हुअसि, न रुगो सुबुह जो कॉलेज में वेंदो हुअसि पर रातियूं जागी मां कॉलेज में वेही लैबोरेटरी में एक्सपेरिमेंट्स कंदो हुअसि। प्यारो दादा, ही वॉज अ वेरी intellectual student, he was a genius, and he would spend hours and hours in the laboratory experimenting in physics, in chemistry, in biology. प्यारे दादा जो यो सुपनो हो that I should discover a light that doesn't emit heat, a light that emits coolness, a cool light. And isn't it true that we saw that cool light in beloved Dada? He himself became that light and emitted that cool light to everyone who came into contact with him. पोइ प्यारे दादा असांखे छा था चवनि था, उन जन्माष्टमी जे राति जो जीअं मां लेबोरेटरी ॾे पई वियुसि त मुंहिंजा पेर लेबोरेटरी ॾे खजनि ई न पिया। मां कॉलेज जे ॿाहिरि बेंच हुआ, उन्हनि बेंचनि ते मां वेही रहियुसि। जीअं मां उन्हनि बेंचनि ते वेठी हुअसि, मुंहिंजे कन में श्री कृष्ण जो नाम गूंजजी रहियो हो, गूंजजी रहियो हो। आसे पासे खां जेके बि मंदर, जेके बि टिकाणा हुआ, सभिनि में घिंड पे लॻा, सभिनी भक्ति में भरिजी पे श्री कृष्ण जो कीर्तन कयो, सभई श्री कृष्ण जो इंतज़ार पे कयो। तॾहिं प्यारो दादा चवे थो, मुंहिंजे अखियुनि मां बि लुर्क वहण लॻा ऐं मूं कृष्ण कन्हैया खे चयो, हे कृष्ण कन्हैया, जे अॼु तूं मूंखे दर्शन न ॾींदे त वरी कॾहिं ॾींदे? ऐं प्यारो दादा चवे थो, ईअं मुंहिंजे अखियुनि मां पे ॻोढ़ा गरिया ऐं मुंहिंजे दिलि जे अंदरां इहा ई पे पुकार निकिती, हे कृष्ण कन्हैया, जे अॼु तूं मूंखे दर्शन न ॾींदे त वरी कहिड़े ॾींहुं तूं मूंखे दर्शन ॾींदे? प्यारो दादा चए थो, कलाक गुज़री वियो, 2 कलाक गुज़री विया। नेठि मूं श्री कृष्ण खे चयो, चङो, जे तूं मूंखे पंहिंजो दर्शन नथो ॾी, ठीकु आहे, घटि में घटि मूंखे उनजो त दर्शन कराए जंहिं तुंहिंजो दर्शन कयो हुजे। घटि में घटि मूंखे उहो सौभाग्य त तूं ॾे। वरी प्यारो दादा चए थो, मां वेठो हुअसि, पे पुकारियुमि। नेठि मूं चयो, ठीकु आहे, हाणे मां घर ॾांहुं थो हलां, मोटा थो, काफ़ी देरि थी वई आहे। घर वारा बि सोचंदा हूंदा त अञा ताईं ही असांजो प्यारो घर वापसि की न आयो आहे। इन सोच में जीअं दादा वरी पंहिंजी विख तकरी तकरी पियो वधाए त वरी संदसि पेर खेसि हिकु ॿीअ घिटी मां वठी था वञनि, जंहिं घिटीअ मां हू कॾहिं की न वेंदो हो। उहा घिटी स्पेशली राति जो ॾाढी अकेली हूंदी हुई, ॾाढी ऊंधाई हूंदी हुई ऐं सभई चाहींदा हुआ त उन घिटीअ मां राति जो कॾहिं न लंघूं, छो त उन घिटीअ में चोरी चकोरी ज़रूरु थींदी हुई। पर अलाए छो प्यारे दादा जा पेर खेसि उन घिटीअ ॾांहुं वठी हलनि था। प्यारो दादा उन ई ध्यान में हो, श्री कृष्ण जे ध्यान में पे पंधु कयई। ओचितो ई ओचितो अॻियां ॾिसे थो त केरु अचे पियो, संदसि वार गुंडीदार ऐं संदसि हथ में हिकु वॾी शाही लठ हुई। पहिरीं त प्यारो दादा घबराइजी वञे थो, चए थो, मूं ही रस्तो छो खयो? पर चए थो, कृष्ण कन्हैया ई मूंखे ही रस्तो खणायो, ज़रूरु इन में को राज़ हूंदो। अॻिते विख वधाए थो ऐं ही माण्हू जीअं प्यारे दादा जे नज़दीक अचे थो, प्यारे दादा खे चए थो, तूं हेॾी देरि छो लॻाई अचण में? मां तरसी तरसी तुंहिंजे लाइ हिते थकिजी पियुसि, मूंखे कृष्ण कन्हैया तुंहिंजे लाइ हिते मोकिलियो ऐं तूं हेॾी देरि लॻाई, हेॾी देरि। तूं पियो कृष्ण खे पुकारी ऐं कृष्ण मूंखे चए पियो, तूं वञी हिन सां मिल, पर तूं अची कोन पियो ऐं मां तोखे किथे ॻोल्हियां? तॾहिं प्यारो दादा हिन भाव जे चरणनि में किरी पवे थो ऐं खेसि चवे थो, प्यारा, चओ कृष्ण जो कहिड़ो पैगाम तो मुंहिंजे लाइ आंदो आहे? ऐं ही प्यारो प्यारे दादा खे चवे थो, धिॾिजी न वञजांइ, जेतोणीकि मां मुस्लमान आहियां,
मुंहिंजो नालो आहे मोहम्मद ख़ान, पर श्री कृष्ण अची मुंहिंजे दिलि खे पकड़ियो आहे, अची मुंहिंजे दिलि खे धोड़ियो आहे। 40 ॾींहं रोज़ राति जो श्री कृष्ण मुंहिंजे झूपड़ीअ में ईंदो हो, अची मूंसां गुफ़्तगू कंदो हो, अची मूंसां रूह रिहानियूं कंदो हो, अची मूंखे पंहिंजी मधुर बांसुरी रोज़ हर रोज़ सुणाईंदो हो, मूंखे अची गीता सुणाईंदो हो। ऐं कल्ह मूंखे चयईं त तूं वञजांइ, वञी मुंहिंजे हिन प्यारे खे पंहिंजो दर्शन ॾिजांइ ऐं खेसि तूं सप्त गीता सुणाइजांइ, 7 श्लोकनि में तूं खेसि मुंहिंजी गीता सुणाइजांइ। मां रुगो महीने में हिकु दफ़ो पंहिंजी झूपड़ीअ मां ॿाहिरि ईंदो आहियां ऐं उहा हूंदी आहे उमास जी राति। तॾहिं असांजो गुरुदेव प्यारो दादा खेसि चए थो, अॼु त उमास आहे कान, पोइ तूं अॼु छो आयो आहीं? चएसि थो, अॼु मूंखे श्री कृष्ण तो वटि मोकिलियो आहे, चयो अथई जन्माष्टमी जी राति तूं मुंहिंजे हिन बालक वटि ज़रूरु वञजांइ ऐं खेसि वञी इहा सप्त गीता सुणाइजांइ। पोइ प्यारे दादा खे ही मोहम्मद ख़ान उहा सप्त गीता सुणाए थो। प्यारो दादा चए थो, मां त बिल्कुलु बिल्कुलु मग्न थी वियुसि, मूं सम्झो त श्री कृष्ण पाण मुंहिंजे साम्हूं वेठो आहे ऐं मूंखे इहा सप्त गीता पियो सुणाए। अॼु वक़्तु कीन आहे जो अव्हांखे उन सप्त गीता जो ज़िक्र करे ॿुधायां। पोइ ही मोहम्मद ख़ान असांजे प्यारे दादा खे छा थो चवे? चवेसि थो, श्री कृष्ण जो ध्यान तूं दिल में धर, संदसि मिठो नाम तूं पल पल उचार, हिक हिक खे ॾे तूं निर्मल प्यार ऐं पोइ तोखे मिलंदी श्री कृष्ण जी महर निहार, महर निहार, महर निहार। प्यारो दादा हिन मोहम्मद ख़ान जे चरणनि में किरी पवेसि थो ऐं चवेसि थो, मूंखे कराए तूं दर्शन श्री कृष्ण जो। ऐं उते ई बिजलीअ जो चमकाट थिए थो ऐं श्री कृष्ण उत अची पधारजे थो ऐं प्यारे दादा खे श्री कृष्ण मुरली मनोहर जो दर्शन मिले थो। प्यारी संगत, कहिड़ी न सभागी जन्माष्टमी जी राति हुई उहा। असीं बि सभागा आहियूं, छो त प्यारे दादा ईअं चयो न त जेकॾहिं श्री कृष्ण जो दर्शन न मिले, उन जो दर्शन कराए जंहिं श्री कृष्ण जो दर्शन कयो हुजे। असां सभिनि खे प्यारे दादा जो दर्शन न रुगो मिलियो, पर अञा बि मिले पियो। बालकी किरण त मूंसां वरी वरी ज़िक्र कंदी आहे त कीअं वटसि दादा पियो ईंदो आहे, कीअं न खेसि पियो केतिरियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, कीअं न खेसि आथत पियो ॾींदो आहे, दिलदारी पियो ॾींदो आहे ऐं चवंदो आहे खेसि तूं अकेली कीन आहीं, मां हर दम हर श्वास तो सां आहियां, जेको करे मूंखे यादि मां उन जे आहियां ओॾो। अचो त अॼु असीं श्री कृष्ण जो ध्यानु, प्यारे दादा जो ध्यानु दिल में धरे ॿिन्ही खे असीं पुकारियूं। श्री कृष्ण जो ध्यानु दिल में धार, संदसि मिठो नाम पल पल उचार, हिक हिक खे ॾे तूं निर्मल प्यार, त मिलंदे तोखे प्यारे दादा जी श्री कृष्ण जी महर निहार, महर निहार, महर निहार। दादा श्याम।